मुंहिंजो नालो इमरान आहे, ज़ात जो नागांव आहियां मां। हिते बस स्टैंड ते कमु कंदो आहियां, होटल ते। हिते मीर मेरे जहाज में माना प्रोग्राम माइटनि जो दावत हुई, वियासीं त 10-15 मिंटनि जो टाइम लॻो। माना ॿाहिरि निकिता त माना गाॾी कोन आई ॿाहिरि। पोइ वियुमि थाणे ते, हुते NC कराई सम्झी। त हिन रतेजड़े शहर असांजे में तक़रीबन हिन हफ़्ते जे अंदरि 3-4 वारदात थिए थी। हिन खां 2 ॾींहं 3 अॻ में मुंहिंजे भाउ जी हिते मोबाइल बि माना कढी विया, VIP बेकरी जे आॾो तो मोबाइल बि कढी आहे। हाणे असां शहर जा माण्हू इंतिज़ामिया मां कहिड़ी उमेद रखूं? असां त पंहिंजो इहो सोचूं था त शहर छॾे असां लॾे वञूं। हिकिड़ा मिसकीन असां ग़रीब पोरिया त 500-800 रुपया ॾिहाड़ी कमाए खाइण वारा। हाणे मुंहिंजी गाॾी वई आहे हली, मुंहिंजी गाॾी आहे किश्तियुनि जी। हालांकि मां थाणे ते वियो आहियां त मूंखे हुते न को टाइम टेबल, न को रिस्पॉन्स, न का ॻाल्हि ई। बसि ख़ाली NC कटे चवंदा हुआ बसि ठीकु आहे। न को हिकिड़ो टाइम टेबल ॾिबो आहे, को हिकिड़ो आसिरो दिलासो ॾिबो आहे त घबराए हुन सां वेठा आहियूं। जा सभ खां हुन खां 2-2.5 साल पहिरियां त मुंहिंजी पहिरियां बि हिते हुई, मां हिते दांह खणी आयो हुउमि या रेडी हलाईंदो हुउमि त मुंहिंजी बैटरी चोरी थी वई हुई। उन महिल मां सभिनि ॾे पंध कया, मुंहिंजी माना कोई बि तदावार न थी। त हालांकि शहर जी माना कुंड कुंड में CCTV कैमराऊं आहिनि। जेकॾहिं पुलिस पंहिंजी हरकत में अची न त हिकिड़ी बि वारदात माना रते देरे मां न थींदी। जेकॾहिं जंहिंजी मसलन हिकिड़ो मां ग़रीब मिसकिन माण्हू, मांसां जो मसलन ज़ुल्म थो थिए बार बार, माना मां असां वञूं त वञूं केॾे, कंहिंखे चऊं असां? पोइ माना जहाँ शहर छॾे वञूं, लॾे वञूं हितां। हिकिड़ो असां होटल जा मज़दूर 500-800 रुपया कमाए खाइण वारा, मुंहिंजी गाॾी किश्तियुनि जी वरितल आहे मुंहिंजी। हाणे मां उहे किश्तियूं कीअं ॾियां? उहे मुंहिंजो घर आहे बाईपास ते, उतां खां रोज़ मां पंहिंजी हिकिड़ी पंध जी सहूलियत जे करे त मां चयो 2-2 रुपया भले मथे माना मां भरियां हिकिड़ी किश्तियुनि में, त हर शइ महांगी मिलंदी आहे, उहा सभिनि खे ख़बर हूंदी। मां किश्तियुनि में वरिती हिनजे करे मां जंहिंजी 10-15 हज़ार महीनो किश्त भरींदो आहे त मूंखे सहूलियत थिए, जिते मां अचां वञा मां हिकिड़ो रोज़गार करे सघां। हाणे मुंहिंजो घर आहे बाईपास ते, मां कमु थो कयां स्टैंड ते। सुबुह जो सवेरे अचिणो थो पए, शाम जो वरी वापसि माना कलाक 1.5 कलाक जो माना पंधु थो लॻे। इनजे करे मां तकलीफ़ करे पेट खे मुठियूं ॾेई करे मां गाॾी वरिती आहे। इहा अॼु मुंहिंजी हालत काइजी वई आहे। जेकॾहिं असांजी इंतिज़ामिया पंहिंजी हरकत में हुजे त रते दरे में अहिड़ी काई बि वारदात कॾहिं बि न थींदी। मुंहिंजी आलामतदारनि खे, DIG लारकाना, SSP लारकाना, SHO रतोदरे को मुंहिंजी अपील आहे त मां जहिड़े मिसकिननि सां माना तामन कयो वञे, इन्हनि ते माना कंट्रोल कयो वञे त ॿिए कंहिं ग़रीब सां अहिड़ी का वारदात न थिए। हाणे असां ईअं त नथा चऊं त रोज़ रोज़ वेही माण्हुनि जे अॻियां वेही पिनऊं त भाउ असां सां तव्हां हेल्प कयो, मदद कयो। जेकॾहिं असांजूं शयूं वञनि ई न त असां छो ईंदासीं प्रेस क्लब जा, कंहिंजे अॻियां छो दाई थींदासीं? ज़रूरु इंतिज़ामिया असांजी मसलन न हिली आई आहे, हिनखे त ईअं चई सघिजे थो। मुंहिंजी CCTV अॻे दफ़े जेका मुंहिंजी बैटरी चोरी थी वई, मूंखां पहिरियां 2-3 माण्हू वेठा हुया जिन जा रिकॉर्ड खोले ॾिठा पिया वञनि, मूंखे हटाए छॾियो। छाजे करे? मुंहिंजो वज़न हिकिड़ी मख जेतिरो बि न हुयो। जेके मूंखां पहिरियां वेठा हुया त उहे कुझु वॾा माण्हू हुया, वॾे वज़न वारा हुया। हाणे असां जहिड़ा ग़रीब बि कहिड़े वञनि, कंहिंखे चवनि? भाऊ पहिरियां बि मुंहिंजो बैटरी वारो मसइलो कोन हल थियो। पोइ कंहिं माना सुठे माण्हूअ पैसा मोकिलिया, भाऊ सलीम लाइ ॾे। इहो त भाऊ ख़ुदा वास्ते थियो न, इहो त माना खिरियात वठण थी। असां ईअं बि त नथा चऊं जो असां वेही खिरियातूं वठूं। भाऊ मां जवान, मां पंहिंजो मां कमाए खाइण वारो आहियां। मूंखे अहिड़ो कुझु माना थियो वञे त जीअं असां जहिड़ा माण्हू अची कंहिंजे अॻियां हथ न टंगनि। असां मिसकिन माण्हू हाणे कमाए असां खाऊं। हाणे मसइलन मां गाॾीअ जा पैसा बि न लाथा आहिनि, मुंहिंजी गाॾी हली वई। उहा 10-15 हज़ार जंहिंजी महीनो मां किश्त थो भरियां। असांजे चपे चपे ते कैमराऊं आहिनि रते दरे में। हितां बि मुतालबो SSP लारकानो खां इहो आहे त असांजे रते दरे ते कुझु नज़र खई वञे। इहे रोज़ जा मामूल बणिजी विया आहिनि। हाणे कुझु ॾींहं पहिरियां 3-4 ॾींहं थींदा मुंहिंजे भाउ जी मोबाइल निकिरी वई। हाणे मोबाइल खां पोइ अॼु वरी असांजी बाइक चोरी थी वई आहे। NC था करायूं, मसइलन हुन में बि को आसिरो दिलासो न आहे। असांजो हथ ॿधी अर्ज़ु आहे, असां जहिड़े ग़रीबनि तां तदावार कयो वञे, असां सां इंसाफ़ थियो वञे। मुंहिंजी गाॾी वई आहे, मां मिसकिन आहियां, मां कंहिंजे जहिड़े जहिड़ो न आहियां, कंहिंखे कुझु चवण वारो न आहियां। अॻे दफ़े बि मूंखे पंधु करायो, मां वरी तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त मूंखे मुंहिंजी गाॾी वापसि कराई वञे। महिरबानी।